सच हली था सिंध खां शुजरो पुचो खानदानी हुयमा अस्सलाम वालेकुम। जीए सिंध, जीए सिंधी माण्हुनि जी हक़परस्त जदोजहद ऐं जीए सिंधी माण्हुनि जी ॿधी ऐं उन्हनि जो क़ौमी शऊर। सिंध जी अधु आबादी सिंधी औरतुनि जी आबादी, उन्हनि जी सिंधी औरत तंज़ीम, सिंध जे औरतुनि जी बाशऊर तंज़ीम सिंधी औरत तंज़ीम जेका अवामी जमहूरी पार्टीअ जी बिरादर महाज़ आहे, अॼु उनजो हैदराबाद में कन्वेंशन थियो जंहिंमें हज़ारे औरतूं उन्हनि में शरीक हुयूं। बाशऊर औरतूं, लिखियल पढ़ियल औरतूं ऐं समझदार औरतूं उन्हनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। ही शानदार कन्वेंशन उन साबित कयो त कंहिं बि समाज जी तब्दीली औरत जे हुजण खां सवाइ जेका आहे उहा तब्दीली नथी अची सघे। दुनिया जे समूरनि इनकलाबनि में औरतुनि जो तमामु वॾो किरदारु आहे, बल्कि मुख्य किरदारु आहे। अचो त पाण अॼु जेका सिंधी औरत तंज़ीम जे कन्वेंशन में जेके ॻाल्हियूं थियूं, जेके ख़राज तहसीन पेश कया विया शहीद नाज़िम जोखियो खे, शहीद एनी बलोच खे, उनखां पोइ सिंध जे उन्हनि समूरनि किरदारनि खे, ऐं उनखां पोइ अॼु हिन कन्वेंशन में जेका आहे सा सिंध जी बहादुर, सिंध जी सुञाण, सिंध जी जदोजहद जी अलामत अम्मा जिंदो बि उन में शिरकत कई। उन सां बि तफ़सीली ॻाल्हियूं ॿोलियूं थियल आहिनि। अचो त अॼु अवामी जमहूरी पार्टीअ जे अॻुवाणनि ऐं सिंधी औरत तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ मुक़्तबे फ़िक्र जे दोस्तनि सां जेके ख़्याल वंड थिया आहिनि उहे तव्हांजे आॾो पेश कयूं। उमेदु आहे त अव्हां हिन वीडियो खे वधीक शेयर कंदा। जेकॾहिं हीअ वीडियो सुठी लॻे त इनखे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट्स में असांजी रहनुमाई कंदा। महिरबानी। अम्मा जिंदो, तव्हां सिंध जो हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहियो जेको हमेशह यादि रखियो वेंदो। अम्मा जिंदो, तव्हां कहिड़ो मैसेज नियापो ॾियणु था चाहियो औरतुनि खे त उहे सिंध जूं औरतूं तव्हां वांगुरु थियनि, बहादुर थियनि, तव्हां वांगुरु जुरत पैदा कनि, पंहिंजो हक़ इंसाफ़ वठनि ऐं ज़ालिम खे कॾहिं बि बर्दाश्त न कनि। मूंखे इंसाफ़ खपे, इंसाफ़। 6 महीना जेल में हुअसि, मूंखे जेल में वठी विया। 6 महीना उते हुअसि, 6 महीना जेल में, 6 महीना खां पोइ वरी ज़ामिन ते आई आहियां। ज़ामिन ते वरी चइनि बश्क कर, मुंहिंजो बश्क कान कंदसि। सही था चओ। जज चयो मां बश्क कर, जेको खपई तोखे मूंखे कोन खपे। मूंखे प्यारे डिप्टी जनरल सेक्रेटरी के गुजारिश थी कया त प्यारे बंदूक हणी पोइ बश्क करिया। छो बश्क करिया? सही आहे। तुंहिंजो बच्चो कुर्सी ते वेठो आहीं, बचनि न तुंहिंजो बच्चो मानी ठाहे ऐं थप्पड़ हणा, तूं बश्क कंदे जब तूं मूंखे बश्क कोन कंदे। सही सही, ज़बरदस्त, तमामु। तव्हां असांजे लाइ हिकिड़ो वॾो किरदारु आहियो, उत्साहींदड़ किरदारु आहियो। सिंध तव्हां ते नाज़ थी करे, फ़ख्रु थी करे। जेसि ताईं सिंध सिंधियुनि खे सभु सिंधी ॿधी कनि त ज़मींदार छो ॾाढा थी, ज़मींदार ॾाढा छो न? ज़मींदार खे खुटो अचे, खुटो कोन अचे थो। जिथे जिथे बादशाह चढ़ियो कुर्सी ते वेठो, कुर्सी ते वेठो आहे, कहिड़ो ख़ैरु कई अथसि? कंहिंखे नौकरी ॾेई असांजा बच्चा माराइनि,
बच्चा मारी न असी छा खाऊं छा पीऊं किथा बच्चा खाए न किथा असी खाऊं बच्चा असांजा माराए छॾनि असी किथा खाऊं किथा पीऊं बच्चा हुजनि खाऊं पाण कुर्सी ते चढ़ियो बादशाही पियो हलाए वो सिंध काबू से सिंध बादशाही की नहीं न इंसाफ़ कंदो त असीं सभई इहा कुर्सी साड़ींदासीं कुर्सी साड़ींदासीं सभु में अहिड़ो करे कुर्सी साड़ींदासीं ईअं न चवंदा कुर्सी ते वेठो आहे कुर्सी अटो करे छॾींदासीं असांजा बच्चा आहिनि दाहूं पिया कनि असांजा मुड़साला मारे छॾियईं असांजा मुड़साला मारे छॾियईं असीं छा ते पली जेका सिंध जी सूरत हाल आहे उहा असां सभिनी जे साम्हूं आहे महांगाई चोट चढ़ी चुकी आहे। मां शहज़ादी बुरगड़ी सिंधी औरत तंज़ीम जी नई चूंडियल सदर अवामी जमहूरी पार्टी जा लख थोरा आहिनि छाकाणि जो मुंहिंजो मदर पार्टी अवामी जमहूरी पार्टी आहे जंहिंजे साथियुनि मूंखे इन लाइक़ु सम्झो ऐं इहे सदारत जो उहिदो ॾिनो आहे। जीअं त तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदो त सिंध म्यूज़ियम ऑडिटोरियम में सभिनि जी तादाद में हिते औरतूं मौजूदु आहिनि ऐं ही उहे औरतूं आहिनि जेके पहुरियत आहिनि जेके हारी आहिनि जेके मज़दूरियाणियूं आहिनि उहे असां वटि हींअर पहुता आहिनि छाकाणि जो सियासत खां सवाइ असांजी निजात कोन्हे का छा कंहिं बि दुनिया में अगरि ॾिठो वञे पोएं दौरनि खे ॾिसूं तारीख़ खे ॾिसूं त छा औरत जे बग़ैर किथे इनकलाब आयो आहे बिल्कुलु न इहो तव्हां ॿुधाए सघो था छाकाणि जो औरत ई समाज खे बदिलाइण वारी आहे समाज में तरक़ी आणण वारी आहे समाज में ख़ुशहाली आणण वारी इन करे मां त इहो अॼु मैसेज ॾींदसि हर औरत खे सियासी हवाले सां ज़रूरु अवेयर हुअणु घुरिजे। असां जॾहिं ॾिसूं था जॾहिं फैशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था जॾहिं ॿियनि टॉपिकनि ते ॻाल्हायूं था त असां पाण में हिकिड़ी इहा आदत ऐं हैबिट विझी छॾियूं त असांखे रोज़ु अख़बार जो मुशाहिदो करिणो आहे रोज़ाना असांखे ख़बरूं ॿुधणियूं आहिनि जॾहिं असां ख़बरूं ॿुधंदासीं अख़बारूं पढ़ंदासीं तॾहिं ई असांखे ख़बर पवंदी त दुनिया में छा थी रहियो आहे ऐं उहो दुनिया में जेको कुझु थी रहियो आहे छा असांजी सिंध उन हवाले सां उन जॻह ते पहुती आहे चाहे वो तालीम जो मैदान हुजे चाहे वो सियासत जो मैदान हुजे या ख़ुशहाली जो मैदान हुजे छाकाणि जो असांखे पंहिंजी औरतुनि खे अवेयर करण जे लाइ सियासत जो सहारो वठिणो पवंदो सियासत ई उहा आहे जेका असांखे इन्हनि तकलीफ़ुनि खां निजात ॾियारे सघे थी। जीअ सिंध जीअ लतीफ़ जी औरत। अॼु हिन सिंधी औरत तंज़ीम जे शानदार कन्वेंशन में इहो हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे त औरत समाज जो हिकिड़ो अहिड़ो हिसो आहे जो समाज इन खां सवाइ अॾिजी सघिजे ई नथो। मर्द ऐं औरत गॾिजनि था तॾहिं हिकु घर जुड़े थो तॾहिं समाज जुड़े थो। हीउ क़ौम जो अधु आहे मुकमिल अधु हिसो आहे जेको जेंडर जिन्स जे बुनियाद ते औरत सॼो थो ॾिए। जे को बि समाज जंहिं समाज जी तरक़ी ऐं वाधारे जो वॾे में वॾो सबबु उहो आहे त उन जे समाज जे ॿिन्ही मर्द औरतूं गॾिजी जेकॾहिं पंहिंजे क़ौमी पंहिंजे वतन पंहिंजी धरती पंहिंजे घर उन लाइ गॾियल जिदोजहद कंदा ऐं आउं सम्झां थो त हींअर मुआशिरे में औरतुनि खे ऐं मर्दनि खे कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु न सम्झणु खपे। ही को बि जेंडर जो फ़र्क़ु न आहे। हिते मर्द ऐं औरतूं बराबरि आहिनि ऐं ॿिन्ही खे पंहिंजे जीअं घर लाइ कमु करणु खपे तीअं धरती लाइ वतन लाइ क़ौम लाइ ख़ासि करे जेके सिंधी क़ौम असीं मज़लूम क़ौम आहियूं महकूम क़ौम आहियूं असांखे वधीक पंहिंजी औरतुनि सां गॾु पंहिंजी क़ौमी तहरीक पंहिंजी तबक़ाती तहरीक पंहिंजी जिदोजहद गॾिजी जेसि ताईं न कंदासीं पंहिंजनि हक़नि जी हासिलात न करे सघंदासीं। अस्सलाम वालेकुम साथियों जी सिंध ऐं नूर जहां बलोच सिंधी औरत तंज़ीम जी मरकज़ी जनरल सेक्रेटरी। साथियों अॼु जो ही जेको शानदार प्रोग्राम आहे जंहिंमें औरतुनि जो अंग हज़ारनि जी तादाद में आहे ऐं जॻह न आहे वेहण जी हाल में पिंडाल में जीअं तव्हां ॾिठो हूंदो वीडियोज़ में तस्वीरुनि में त असां वटि कुर्सियूं ई न आहिनि जिन्हनि ते असीं उन्हनि खे वेहारे सघूं। भेनरूं असांजूं बीठियूं आहिनि ॿारड़ा नियाणियूं जेके ऐं जोश ऐं वलवलो इहो इन ॻाल्हि जी ओञाण आहे त सिंध जो शऊर जाॻे पियो सिंध जी औरत जाॻे पई सिंध जी भेण जाॻे पई सिंध जूं नियाणियूं जाॻनि पियूं। इहे कीअं जाॻनि पियूं इहो सदियुनि जी जदोजहद आहे सालनि जी जदोजहद आहे तालीम जे मैदान में जेके असां जहिड़ियूं ॿियूं भेनरूं सभु तालीम जे मैदान में सरगर्म अमल आहिनि ऐं पंहिंजे भेनरुनि खे उहो शऊर उहो अकुल उहो इल्मु उहो फ़हम ॾियण में पूरियूं आहिनि त उहे उथनि पंहिंजे हक़नि जी स्ट्रगल लाइ पंहिंजे हक़नि जी जदोजहद जे लाइ साम्हूं अचनि। साथियों जेकॾहिं असीं इल्म खां परे थी वेंदासीं त सम्झो असां शऊर खां परे थी वियासीं।
इल्मु असांखे शऊर ॾिए थो। 31-32 सालनि खां असां तालीम जे मैदान में आहियूं। इन खां पहिरीं असांजूं भेनरूं जी दादी लीला आहे ऐं ॿियूं जेके आहिनि उहे तालीम जे मैदान में सरगर्म अमल हुयूं ऐं उन्हनि जो शऊर असां ताईं पहुतो। हीउ हिकिड़ो लाॻीतो अमल आहे, कंटिन्यूअस प्रोसेस आहे जेको हलंदो रहंदो। ऐं असांजी बि इहा भरपूर कोशिशि हूंदी त असां पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे नंढड़ियुनि ॿारड़ियुनि खे अकुल शऊर इल्म जो शऊर ॾेई असां उन्हनि खे उते पहुचायूं, पंहिंजे हक़नि जे लाइ उन्हनि खे उतारियूं। जीअं त तव्हां ॾिसो पिया त सिंध में हर जाइ ते ज़ुल्म अंधेर नगरी लॻी पई आहे। ताज़ो ई नाज़िम जोखे जो वाक़ियो थियो आहे जेको इन ॻाल्हि वॾेरनि जी वॾेराशाही ऐं जेको इहो हिकिड़ो खुलियल मुंहं जो सबूत आहे त हू असां सां छा पिया कनि। जेकॾहिं शऊर हुजे हा त अॼु नाज़िम जोखियो असांजो ईअं न मारियो वञे हा ऐं उनजी वञी ईअं बीही रड़ियूं ऐं पिटका न करे हा ऐं असांजी नियाणी जेका लाड़काणे में मारी वई आहे उहा ईअं न मारी वञे हा ऐं ईअं उन्हनि जा लाश असांखे घरनि में न मिलनि हा। त इहो हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। असांखे तव्हांखे गॾिजी हिन जदोजहद में साथ ॾियणो पवंदो। असांजे भाउरनि खे बि, असांजे भेनरुनि खे बि गॾिजी असांजो साथ ॾियणो पवंदो। जी सिंध थैंक यू। सॼी दुनिया अंदरि औरतुनि हर तब्दीलीअ में, हर इनकलाब में बुनियादी किरदारु अदा कयो आहे। दुनिया जो धरती धोॾींदड़ इनकलाब, अक्टूबर इनकलाब, रूस जो सोशलिस्ट इनकलाब, उन में औरतुनि जी शिरकत हुई। कामरेड माओ ज़ेतून जी अज़ीम लॉन्ग मार्च, उन में औरतुनि जी शिरकत हुई। ऐं सॼी दुनिया अंदरि जेकी बि तब्दीलियूं आयूं आहिनि, जेसीं ताईं उन्हनि में औरतूं शामिल न आहिनि उहे तब्दीली नथियूं अचनि सघनि। अॼोको ही कन्वेंशन, सिंधी औरत तंज़ीम जो जेको ही कन्वेंशन आहे, उहा उन समूरे सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। जेकॾहिं असां सिंध जे माज़ीअ खे ॾिसंदासूं त सिंध जे माज़ीअ में बि औरतुनि शानदार जदोजहदूं कयूं आहिनि। हुर गोरीला तहरीक खां वठी MRD जी तहरीक ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ मामलनि में औरत जो मुख्य किरदारु रहियो आहे। उहो अयूबी आमरियत हुजे, यहयाई आमरियत हुजे, ज़ियाशाही हुजे, उन समूरनि मामलनि ते जेको सो सिंध जी औरत पाण निभायो आहे, हिकिड़ो भरपूर ऐं शानदार किरदारु अदा कयो आहे। कालाबाग डैम जी जदोजहद खां वठी ॿिटे बलदियाती निज़ाम ताईं, ॿेटनि जी नीलामीअ ताईं, बहरिया टाउन ताईं सिंधी औरतुनि जो हिकिड़ो भरपूर ऐं शानदार सियासी ऐं इनकलाबी ऐं वतनदोस किरदारु रहियो आहे। इन करे असां सम्झूं था त सिंधी औरतुनि जो ही अॼोको कन्वेंशन सॼी सिंध जे उन्हनि समूरनि सान्यावंद जदोजहद कंदड़ ऐं जदोजहद जी अलामत बनियल समूरनि औरतुनि खे हिकिड़ी इंस्पायरेशन ॾींदो ऐं हिकिड़ो उत्साह ॾींदो ऐं उन्हनि समूरनि खे गॾु करे सिंध अंदरि जेके कुझु रस्मूं आहिनि ऐं सिंधी समाज जो जेके मुरवज कुझु रस्मूं आहिनि, उन ख़िलाफ़ु सिंधी औरत तंज़ीम जदोजहद कंदी ऐं यकीनन उन में सिंधी औरत कामयाबु। अॼु जो जेको ही कन्वेंशन आहे उहो सिंधी औरत तंज़ीम जो सालियानो कन्वेंशन थी रहियो आहे ऐं अॼु जेका आहे न ईंदड़ साल जी बॉडी पिणु चूंडी वई आहे। ऐं अॼु ई ॾिसो पिया तव्हां हाल में जेको हज़ारे औरतूं सॼी सिंध खां पहुतियूं आहिनि हिन प्रोग्राम में। ऐं उनखां अलावा तव्हां ॾिसो त स्टेज तां ही जेके सियासी तक़रीरूं, जेके ॿार हिट टेबलोज़ हे सभु, इहा हिकिड़ी सियासी आज़ादी आहे। इहा हिन समाज जी में शऊरी आज़ादी आहे जंहिंजे करे अॼु ही हज़ारे जेके औरतूं आहिनि उहे पंहिंजे घरनि खां निकिरी हिन कन्वेंशन में पहुतियूं आहिनि। असीं सम्झूं था त ही जेकॾहिं हिन समाज में, अगरि हिन समाज खे असांखे बदिलाइणो आहे, जेकॾहिं हिन समाज में अगरि असांखे का तब्दीली आणणी आहे त पोइ तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजी औरत खे आज़ादु कयो, सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजी न्याणी खे आज़ादु कयो, सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजे धीअनि पुटनि खे तालीम ॾींदव त तव्हां में इन जो जियापो आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे तालीम नथा ॾियो, उन्हनि खे सियासी ऐं शऊरी आज़ादी नथा ॾियो, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु घर जी कुंड ताईं महदूद था कयो त तव्हां तारीख़ में मिसारजी वेंदव। हिन वक़्तु जेके तब्दीलियूं आयूं आहिनि तारीख़ में, जेके इनकलाब आया आहिनि, उन में औरत जो तमामु घणो वॾो किरदारु रहियो आहे, तमामु घणो वॾो हिसो रहियो आहे, साथ रहियो आहे। दुनिया जूं तहरीकूं तव्हां उथलाए ॾिसो, दुनिया जा इनकलाब तव्हां पढ़ी ॾिसो त उन में औरत ई अॻियां आहे। औरतुनि जा मिसाल मिलनि था, अज़ीम औरतुनि माई जिंदो
थींदो ॾिसो उन जो मिसाल मिले थो असां वटि सिंध में, पर दुनिया में बि अहिड़ियूं हज़ारे माई जिंदो हूंदियूं जिन ज़ुल्म खे ललकारियो हूंदो, ज़ालिम खे ललकारियो हूंदो। हीउ समाज चौ तरफ़ जकड़ियल आहे, हीउ वहशी दौर पियो हले जंहिंमें रस्ते रोड वेंदे कंहिंजी ज़िंदगी महफ़ूज़ कोन्हे, कंहिं न्याणी जी ज़िंदगी महफ़ूज़ कोन्हे, कंहिं भाउ जी ज़िंदगी महफ़ूज़ कोन्हे, कंहिं औरत जी ज़िंदगी महफ़ूज़ कोन्हे का। ॾींहं ॾिठे जो हीउ हिकिड़ो कारो ऊंताऊं राकास पियो हले घुमे जंहिंमें तव्हांखे पंहिंजो सियासी तौर ते पाण मञाइणो आहे ऐं पंहिंजी सियासी आज़ादी सां हिन ज़ुल्म खे ललकारे उथणो पवंदो त तव्हांजो जियापो आहे उन में। सच पूछो या हकीकत ये जान सान खोजे, ये जान सान खोजे।